खिपरो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में लाल खान वासी अल्लाह रखियो मरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीपी अॻवान मुमताज़ मरी ते इल्ज़ाम हणंदे चयो त मेन रोड ते कट हणी असांजी ज़मीनूं ॿोड़े छॾियूं आहिनि, असांखे का बि सहूलियत न ॾिनी आहे। लाल खान साहब जो ज़मीनदार आहे, अल्लाह रखियो मुंहिंजो नालो आहे। उन में मुंहिंजा भाउ मिट माइट असांजो 50 घर जी बस्ती आहे। असीं पंगल ढंढ जे किनारे ते वेठा आहियूं। हींअर मोहम्मद खान मरी, आचर मरी, मुमताज़ मरी, पर केतिरे संगत जे नाला आया थी बाबा बहुत ॾियो वर करियो। असांजो भला असांखे इम्तियाज़ बस आहे। असीं सुबुह जो ॿुधूं था हर साल असांखे रस्ती रोड को ॾिजो, बसि अहिड़ा क़ुर खया बसि असीं हुन सां ॿधियल आहियूं। असां हुननि खे घुराए ख़ुशियूं करे अजर खूं ओढाए हुननि ते असां 10,000 ख़र्च कया। अजर खे मरी ख़ुदि कया। हू मोटनि में असां चाढ़िया। मोटनि खां पोइ मींहं उठा पाणी दुनिया लाहो, असां बि उन में किनारे में हुआसीं। उन खां पोइ मोहम्मद खान मरीअ पंहिंजे राज खे तंबू जो तंबू लाहे सवदल ते ॾिना, तंबू ॾिनई, कटा लाहे ॾिनई। असांखे ईअं कोन पुछी त ऐं हयाती आयो जामो असांखे कटण जो दुख कोन्हे। आचर मरी जी महिरबानी आहे जेको असां 50 घर जे बस्ती में हिकिड़ो तंबू ॾेई मोकिली। हुनजे बूथ ते हिकिड़ो तंबू पियो थिए त बाबा मोकिली, उहो असां अखियुनि सां गॾु। हींअर छा थी साजिया खे असांजो अर्ज़ु आहे त मुमताज़ जेको आहे सो राज जो दुश्मन आहे, क़ौम जो दुश्मन आहे। बनी हिकिड़ो जिरेब न आहे सबूत वठणु, अगरि हुनजो खीसो कटे पुलिस सां वञे त उतां 5 रुपया पकिड़े खे ॿधायो ॿिए खां वठे। उन खां पोइ इमदाद असांजो आयो आहे आचर मरी मोहम्मद खान हिन खे ॾिनो। सो कटा विकाइनि ॻोठ वञी मंज़ूर सॼे भाउ खे ॾिना। उहो 150 में कटो विकिणे पियो। तंबू 50,000 जो 5,000 में विकिणनि पिया। असां हिन जो ॾोह छा कयो। उन खां पोइ हींअर छा थियो, सियाल ॻोठ मां अधी साल जा कट हणाए हेठि असीं वर्कर बि कोन आहियूं, अधी जा असीं माण्हू बि कोन आहियूं। उहो असांजी भेण आहे, हुनखे महिरबानी आहे जेको पाणी असांजे लाइ रवानो कई। मुमताज़ मरीअ छा कयो, वञी सियाल ॻोठ में अची 2 लख रुपयो पाणी खे कट हणी थो ॾियां। सियाल ॻोठ वारो पाणी हाणे ॿोड़े में आई, ॿोड़े जी हुन खां 2 लख रुपया वरितई चई पाणी अॻिते थो कढां सवदल ते आयो। तॾहिं बरोतल खे चई 10 लख रुपया मूंखे ॾियो। ऐं मेन रोड लेक रोड न आहे, मीरपुर जो फौजियुनि खे दुनिया खे ख़बर आहे त मेन रोड खे राति जो अची मुमताज़ पंहिंजा हारी वठी कट हणाए हेठि असीं 100 घर वारे। असांखे का ख़बर कोन्हे थी कट हणंदा। जंहिं बि कट में असीं ॿुॾी वञूं आहे असांजा 100 घर तबाह थी वञनि। मुमताज़ पैसनि ते हिरियो आहे खीसा कट। हाणे इन मुमताज़ खे अधी खे अपील आहे हिन खे छो थो ॾिए, जेका शइ मिले कंहिंखे हथनि सां ॾीन कंहिंखे न ॾीन। ऐं में पाणी नू फुटायो आहे, अधी मोकिलियो आहे। मुमताज़ मरी हाणे पाणी गॾु करे हेठि हींअर बिरड़ी वेड़ाई, बिरड़ियुनि खे अची जाइ न ॾियो, पर उते खे अची कट वञूं था, उते खून थी आहे, केरु जवाबदार आहे। मुमताज़ हींअर साईं वञी ॻोठ ॾेई रहियो। असां सां ज़ुल्म आहे, असांजो पाणी कगल ढंढ जो कढनि। असीं सभई ज़मीनदार ॿुधूं पिया, असांजा बचा पेट में। कंहिं हुकूमत खे न इतबार आहे। असांजा 20 घर 9 फुट पाणी जे लपेट में आहिनि। असांजो अर्ज़ु आहे अदी साजिया खे, ज़ुल्फ़कार साईं खे, साईं रियाज़ शाह खे, जे कूड़ था करियूं। मुमताज़ कटा ऐं तंबू न विकाइनि त असांखे कुहाड़ी हणी शिशी वढियो वञे। मंज़ूर 150 रुपया कटो पियो विकिणे, 500 रुपया तंबू पियो। असांजो इहो अर्ज़ु आहे हुकूमत। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।